Secrets of Enduring Happiness. मुस्तक़िल ऐं दाइमी ख़ुशीअ जा कहिड़ा सीक्रेट आहिनि, कहिड़ा राज़ आहिनि। जीअं असां पहिरियुनि वीडियोज़ में ॿुधायो त उहे माण्हू वधीक ज़िंदह रहनि था ऐं सिहतमंद रहनि था, ज़हनी ऐं जिस्मानी, जेके ख़ुशि रहनि था अंदर में, जिन खे दाइमी ख़ुशी आहे अंदर में। हाणे असां अगरि ख़ुशीअ खे ॾिसूं, ईअं त असां कॾहिं का शइ तलब कंदासीं, असांखे हीअ शइ घुरिजे, मूंखे हीअ गाॾी घुरिजे, उहा गाॾी जॾहिं वठंदासीं, पहिरियों ॾींहुं ॾाढी ख़ुशी ईंदी, ॿिए ॾींहुं वरी घटि, टे ॾींहुं घटि, पोइ इहो ई हल थी वेंदो। शादीअ जी ख़ुशी हूंदी आहे, शादी कयां, जॾहिं उहो ॾींहुं अची वेंदो आहे, शादी थी वेंदी आहे, नॉर्मल थी वेंदी आहे ॻाल्हि। जॾहिं असां अंदर जी ख़ुशी चऊं था या दाइमी ख़ुशी जी ॻाल्हि चऊं था, अहिड़ी ख़ुशी जेका अंदरि बरक़रार रहे। ऐं साइंस ॾिठो आहे त अगरि उहे माण्हू अंदर जी ख़ुशी जिन माण्हुनि खे बरक़रार आहे, उहे घणो ज़िंदह रहनि था ऐं ख़ुशि रहनि था ऐं उनखां अलावा सिहतमंद रहनि था। हेसि ताईं त सॼी असां कोशिशि पिया कयूं, जेके साइंसदान या डॉक्टर जेके ॻाल्हियूं कयूं पिया असां, त बीमार थिए, बीमारी जो इलाजु कीअं कजे। हाणे छा ईअं कयूं त जीअं बीमारियूं थियनि ई न, घटि थियनि बीमारियूं। हाणे सॼियूं त ख़तमु नथी करे, पर कहिड़ी शइ कजे त जीअं इन्हनि शयुनि खे घटि या घटि करे सघिजे। त उन में हाणे साइंस इहा शइ ॾिसे थी त जेके माण्हू कंटेंट रहनि था, ख़ुशि रहनि था, उन्हनि खे इन्हनि शयुनि में घटिताई थी पए, माना बीमारियूं अगरि घटि थियूं अचनि पियूं। हाणे दाइमी ख़ुशी कीअं हासिलु कजे? मां जॾहिं ॾिसां थो हाणे त हर मज़हब, हर इंसान जो जेको सबक़ु आहे, ॻाल्हियूं असांखे ॿुधाए थो, पर असां उहे अणॿुधियूं करे छॾींदा आहियूं। हाणे साइंस ॾिठो आहे त अगरि तव्हां बाज़ारि में वेंदव, पैसा ख़र्चु कंदव, उहा ख़ुशी तव्हांखे थोरी देरि में ईंदी। पर अगरि कंहिंसां काइंडनेस कंदव, कंहिंसां नेकी कंदव, का चङाई कंदव कंहिंसां, उहा ख़ुशी न सिर्फ़ु उन वक़्तु ई रहे, उहा ख़ुशी तव्हां सुभाणे ते बि यादि कंदव, तव्हांखे ख़ुशी थींदी। उहा तव्हां पंहिंजी अंदरि जेको मोरल जेको आहे, अंदरि जेको पंहिंजो सेल्फ आहे, उहा सेल्फ स्टीम वधाईंदी तव्हांजी, मोरल अंदरि वधाईंदी तव्हांजा, ऐं तव्हां उनखे इंटाइटल करे सघंदो, इहा शइ मुंहिंजी आहे, इहा मां कई आहे, अंदरि तव्हांखे ख़ुशी पैदा कंदी। जेका अंदरी ख़ुशी आहे उहा तॾहिं ईंदी आहे जॾहिं तव्हां अहिड़ा के चङा कम कयो था। जीअं ॾिसो था, अॻे काफ़ी जेके इस्पतालूं ठाराए विया माण्हू, पंहिंजा जेके, जीअं हर मज़हब में लिखियलु आहे, ज़कात कयो मुस्लिम मज़हब में, दान कयो हिंदू मज़हब में। छा आहे? दान कंदव, ॿिए जी हेल्प कंदव, त पोइ जेका अंदरि में ख़ुशी थिए थी न, उन जो को वैल्यू न आहे, उहा इनवैल्यूएबल शइ आहे। अहिड़े तरीक़े सां काइंडनेस आहे, ॿिए जी हेल्प कयो था, कोई हिकिड़ो माण्हू तकलीफ़ में आहे, उनजी तव्हां हेल्प कयो, पोइ ॾिसो तव्हां केॾो मज़ो थो अचे पियो। उहा ख़ुशी जेका आहे, उहा थोरी देरि जी ख़ुशी न आहे, उहा बरक़रार थी रहे घणो वक़्तु। अॻे त चवंदा हुआसीं इहे शयूं कयूं था त जेको मालिक राज़ी रहंदो, उहो त पंहिंजी शइ ते आहे ई आहे। पर ॾिसो, साइंस हाणे ॿुधाए थी त तव्हां इहे शयूं कंदव, पंहिंजे लाइ चङो था कयो, थी पाण बि ख़ुशि रहंदासीं ऐं जेको आहे पंहिंजी जेको आहे लाइफ बि वधंदी। उनखां अलावा जेको ॿियो चयो थो वञे पियो त फॉरगिवनेस। हाणे ज़ाहिर आहे केतिरा तालुकात असांजा हिक ॿिए सां ख़राबु आहिनि, हुन मूंसां हीअं कयो, हुन मूंसां हीअं कयो, हुन मूंसां हीअं कयो। पोइ जॾहिं इहो कयूं था, असां दिलि में रखूं था, दिलि में कावड़ चढ़े थी, ऐं कावड़ में छा निकिरंदो आहे, मां ॿिए वीडियोज़ में ॿुधायो आहे, हिकिड़ो हार्मोन निकिरंदो आहे कार्टिसाल, जेको डैमेज कंदो आहे जिस्म खे, लाइफ घटाईंदो आहे। त अगरि जेकॾहिं उनखे तव्हां फॉरगिव कयो, ॿिए खे तव्हां माफ़ु कयो, त ॿुधायो त उन वक़्तु तव्हांखे थोरी तकलीफ़ थींदी, पर जॾहिं आदत थी वेंदी तव्हांजी इहा, त पोइ तकलीफ़ न थी। हिकिड़ो मिसाल थो ॿुधायां, CBC ते हिते हिकिड़ो माण्हू ॿुधाए पियो, पंहिंजी स्टोरी पियो ॿुधाए। चए पियो, मां गाॾी हलायमि त पोयों कोई हिकिड़ी ॿी गाॾी आई, उन जेको आहे ज़ोर सां मूंखे हारन हयो। हिते हारन हणणु वॾी ॻाल्हि सम्झी वेंदी आहे, पाकिस्तान इंडिया में त सॼो ॾींहुं हारन ॿुधता, हुन माना इहा बेइज़ती कई हुनजी। जॾहिं हू हारन हणी वियो त हुनखे कावड़ आई त मूंखे हारन हणी वियो आहे। गाॾी भॼाए हुनजे कढ वियो, हुनखे वञी अॻियो वञी गाॾी झले बीहारियईं, हुनखे बीहारियईं, ॿई लथा, तूं मां थी वई, हुन हयां, गाॾीअ खे हेॾे पुलिस अची वई, ॿई थाणे ते पहुता।
हाणे ॿई थाणे ते पहुता, ॿिन्ही खे रिपोर्टूं थियूं, हे थियूं, पोइ हुन पंहिंजी स्टोरी ॿुधाई। अगरि जेकॾहिं मां सिर्फ़ु उन हारो न हली वियो, मां कुझु न कयां, मां खिली चुप करे वियां, त हुनखे कोई बैड डे हूंदो, काई हुनखे तकलीफ़ हूंदी, कावड़ हूंदा सॼो, मां हलियो वञा, मां पंहिंजी ड्यूटीअ ते पुॼां, को मूंखे मसइलो न थिए हा, धक बि हिक ॿिए कयासीं, पुलिस में हिक ॿिए रिपोर्टूं बि कईसीं, हाणे वरी केस में बि हलंदासीं। हाणे ॾिसो केतिरी ॻाल्हि आहे, असां सिर्फ़ु पंहिंजी अना खे बचाइण लाइ उनखां पोइ छा था कयूं, ऐं केतिरो पाण खे नुक़सानु थो थिए। सिमिलरली फॉरगिवनेस जेका आहे, माफ़ु करणु जेको आहे हिकिड़ो वॾो फार्मूलो आहे। अगरि जेकॾहिं को ज़्यादती बि करे थो, अगरि तव्हां माफ़ु कयो था दिलि सां, जीअं तव्हांखे ताक़त बि हुजे हुन खां इंतकाम वठण जी, माफ़ु कयो। जॾहिं इंतकाम वठो था त जीअं ॿुधायमि त पोइ आख़िर में उहो कार्टिसाल निकिरे थो, इंतकाम हुनजो नथो थिए, पंहिंजो थो थिए इंतकाम। सभु शयूं चयल आहिनि, इहे नयूं न आहिनि, सभिनी खे ख़बर आहे। मां सिर्फ़ु जेके वीडियोज़ में ॿुधायां थो उनजो साइंटिफिक बेसिस थो ॿुधायां, त साइंसी तौरु इहे साबित थियूं आहिनि। बाक़ी हिका नई का ॻाल्हि न आहे, इहे सॼो ॾींहुं असां नंढे हूंदे खां ॿुधंदा आया आहियूं। हाणे इहो आहे त न सिर्फ़ु असांखे इन करे इहे ॻाल्हियूं करणियूं आहिनि त असांखे मालिक ॾे हलणो आहे, या मालिक जे चयल आहे त नेकी करणी आहे, पर हाणे पंहिंजी लॻी आहे अची असांखे, त पाण कयूं, पंहिंजे लाइ चङो कंदासीं असां। ॿियनि वीडियोज़ में मां ॿुधाईंदुसि त उहा अंदर जी ख़ुशी जा ॿिया कहिड़ा तरीक़ा आहिनि। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, उनखे लाइक कयो, उनखे सब्सक्राइब कयो, ऐं शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।